जेकबाबाद में बेरहम पीउ हथां ब मासूम पुट क़त्ल। घर में कोहराम मतल। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथगी। जी जमील, इन अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? मां ॿुधाईंदो त जेकाबाद जे भरिसां दोदापुर वारे इलाइक़े में उते जेको आहे हिकु इंतिहाई अफ़सोसनाक जेको आहे ई वाक़ियो जेको आहे उते पेश थियो आहे। ज़ालिम जेको आहे मासूम ॿारनि जेको पीउ आहे उन जेको आहे त पंहिंजे मासूम ॿारनि खे बेदर्दी सां जेको आहे उन्हनि मासूम ॿारनि खे छुरियुनि जा वार करे उन्हनि खे जेको आहे उन जेको आहे क़तल जेको आहे उन्हनि खे करे छॾियो आहे। मूंखे इहो ॿुधाईंदो हलां त जंहिंमें मासूम ॿारनि जेका उमिरि आहे हिक जी जेका आहे त ख़ान जान जी 9 साल ॿुधाई पई वञे। गुल ख़ान जी जेका उमिरि आहे उनजी 8 साल जेका आहे ॿुधाई पई वञे। जंहिंमें जवाबदार जेको आहे दिलीप जान उर्फ़ कशू जकराणी जेको आहे उन जेको आहे उन पंहिंजे मासूम ॿारनि खे जेको आहे उन क़तल जेको आहे करे छॾियो आहे। होॾां जेके अव्हांखे ॿुधाईंदो रहां त जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जेको आहे इन जवाबदार खे सोघो करे जेका हद जी पुलिस आहे उन जे जेको आहे उन हवाले जेको आहे उनखे करे छॾियो आहे। होॾां जेका हद जी पुलिस जो चवणु आहे त असीं जेका मामले जी जेका जांच आहे उहा मुकमल जेका आहे कयूं पिया। मासूम ॿारनि जो खून जेको आहे ज़ाया न थींदो ऐं जेका आहे मामले जी जांच जेका आहे हिन वक़्तु जारी आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।